मां तकड़ में परी सां ॿीहर निकाह करण लाइ हा त करे चई, पर छा परी मूंखे क़बूल कंदी? परी जी मोहब्बत जेका दिल में हुई नफ़रत में बदिलजी वई आहे। ऐं हाणे जेकॾहिं हू वापसि मोटी आई आहे, पंहिंजे कीअ ते नादी में पशेमान आहे, त छा हू मूंखे हक़ीक़ी ज़ाल जो प्यार ॾेई सघंदी? छा मां परी खे प्यार ॾेई सघंदुसि? एतिरा ॾींहं परी जमाल सां अकेली रही आहे। न खां पोइ परी हलालो कंदी, यानी मूं वटि परी ईंदी त मतलब त हू Oh my God, मां छा कयां? साइन त कयो, साइन करण विसरी वेंदी आहे छा? यार या साइन त विसरी वेंदा आहियो। ठीकु आहे। जावेद ॾिठई मजीद साहब जा कम। इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे? मूंखे त शुरू खां ख़बर आहे त मजीद साहब ऑफिस जे सभिनी छोकिरनि में पॉपुलर आहे। यार अलाए कहिड़ी गिदड़ सिंगी अथसि। अनम सोनिया सभिनी इश्क में गिरफ़्तार आहिनि। एॾो को गुलफाम त न आहे, सभई मरनि था, असां को मरी विया आहियूं। सही थो चई यार, पर मजाल आहे जो छोकिरियूं पाण खे लिफ्ट कराइनि। यार मां त हे सूट मटाए थकिजी पियो आहियां, हिननि ते त को असर ई नथो थिए। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कंहिंसां ज़िक्र न कजांइ। न तूं दिलि जा कर, इहे ॻाल्हियूं मां कंहिंखे ॿुधाईंदो आहियां। कल्ह जीअं ई ऑफिस खां ऑफ थियो न, त मां ॿाहिरि मिस सोनिया जे इंतज़ार में बीठो हुयसि ऐं हिकिड़ी महांगी परफ्यूम बि वठी छॾी। अच्छा, वॾो को आड़ी कापां, असांखे त अॼु ॾींहं ताईं तो अतर जी शीशी बि कोन ॾिनी आहे। पर साईं मूंसां ॾाढी थई आहे। छो छा थिए? जीअं ई सोनिया ॿाहिरि आई त मां परफ्यूम खणी उनजे भरिसां आयसि। ठीक उन वक़्तु कंहिंजी कार आई ऐं हू उन में वेही रही। हाँ न यार, पो कार जो शीशो हेठि लाहे ऐं मूंखे चई त दागो कम न कर यार। दिलि चयो त परफ्यूम खणी वरी मथो फाड़े छॾियो। बसि ज़हर जो ढुक भरे बाइक ते चढ़ी ऐं पंहिंजे घर हले वियुसि। वेरी थेट यार, वेरी थेट। पर मालूम त कर इहो हो केर? यार रऊफ़ धूड़ वञी पाए। यार सोणनि माण्हुनि लाइ ईअं त न चओ, कॾहिं न कॾहिं त तोते रहम ईंदसि। हाँ रहम न कर मूंखे अहिड़ो रहम। असलम साहब, असां तव्हांजे जज़्बे जी क़दुरु कयूं था। तव्हां पाण असां वटि हली आया आहियो। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जहिड़ा कई दोस्त हिते ईंदा आहिनि, पर उहे कुझु वधीक सीरियस न आहिनि हूंदा। मजी साहब, मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां। मां त प्रैक्टिकल लाइफ जो माण्हू आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो न बल्कि कई स्कूल खोलाइण थो चाहियां, जेकॾहिं तव्हांजी मदद हूंदी त। गुड, सुठी ॻाल्हि आहे। न त अॼुकल्ह हिते माण्हू रुॻो सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद जी ॻाल्हि कंदा आहिनि। मुंहिंजो मफ़ाद त मुंहिंजे इलाइक़े जे उन्हनि मासूम ॿारनि सां जुड़ियल आहे जेके तालीम जे लाइ सिकनि पिया। असलम साहब, तव्हां बेफ़िक्र थियो, असांजो इदारो तव्हां सां पूरी सपोर्ट कंदो। ऐं असां अहिड़नि इलाइक़नि में कई स्कूल खोलिया आहिनि। ऐं असांजे दोस्तनि खे शाबस हुजे जिन बिना कंहिं सियासी दवा जे इहो सभु करे मुमकिन ॾेखारियो। तॾहिं त मां तव्हां वटि आयो आहियां। तव्हांजे इदारे जी साख भली आहे ऐं हीउ त सवाब जो कमु आहे। तालीम जो ज़ेवर ॾियण त इबादत जे बराबरि आहे। बिल्कुलु, गवर्नमेंट इन जे लाइ असांखे फंडिंग बि कंदी आहे ऐं चवे थी त मुल्क जे कुंड कुड़च में तालीम खे आम करियो, तालीम खे पहुचायो, ऐं असांखे उनजी भरपूर मोट बि मिली आहे। पोइ साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? असलम साहब, असांजे साहब तव्हांजी तमामु घणी सिफ़ारिश कई आहे। असां हिकु दफ़ो तव्हांजे इलाइक़े जी विज़िट कंदासीं, पोइ जेका फर्दर रिपोर्ट हूंदी तव्हांखे ॿुधाईंदासीं।
जी साईं, ॻोठ में मुंहिंजी पंहिंजी बिल्डिंग आहे। मां चाहियां थो त ॻोठ जा ॿारड़ा उते अचनि ऐं तालीम पढ़ाइनि। ठीकु आहे साईं, पर मां तव्हांखे चंद ॻाल्हियूं ॿुधाए छॾिया। असां तव्हांजी समूरी सपोर्ट कंदासीं। असलम साहब, उस्ताद जी पघार सां गॾु जेके बि ख़र्चींदा सभु असां कंदासीं। उन खां अलावा फी ॿार खे 500 रुपया पर मंथ असां ॾींदासीं। उन खां अलावा 15,000 उस्ताद जी पघार हूंदी। साईं, मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ुड़ो कयां। तव्हां जेको ही फी ॿार 500 रुपया था ॾियो त उन्हनि खे ॾिजे ऐं हू अची स्कूल में पढ़नि। इहा त तव्हांजी हिकिड़ी वॾाइप आहे, पर मां ज़ाती तौर ते इहा कोशिशि कंदुसि त ॿारनि खे मां ईअं ई वठी अचां त हू स्कूल में अचनि ऐं तालीम पढ़ाइनि। पर जेकॾहिं तव्हां 500 रुपया ॾियण बि चाहियो था, तव्हां कोशिशि कयो त इहे 500 रुपया तव्हां ॿारनि जी फंडिंग जे लाइ रखो, त जीअं ॿार जॾहिं वॾा थियनि त उन्हनि जी हायर एजुकेशन, उन्हनि जी कॉलेज यूनिवर्सिटी, त इहा हिकिड़ी फंडिंग थींदी त उन्हनि मां इहे ॿार जेके आहिनि से पंहिंजो ख़र्चु पूरो कनि ऐं तालीम पढ़ाइनि। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो ई आहे। असल में असां इहे 500 रुपया ॿारनि जे पेरेंट्स खे था ॾियूं। जेके ॿारनि खे स्कूल नथा मोकिलीनि उहे इन 500 रुपयनि जे करे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलींदा। मां तव्हांखे अर्ज़ु कयो न त मां पंहिंजा एफर्ट्स वठंदुसि, छो त इलाइक़े में तक़रीबन जेके बि माण्हू रहनि था उहे मुंहिंजी ॻाल्हि खे संजीदगी सां ॿुधंदा आहिनि। ऐं हीउ त हिकिड़ो भलाई जो कमु आहे। बहरहाल जेको तव्हां मुनासिब सम्झो तव्हां कयो, मां तव्हां सां साण आहियां साईं। ठीकु आहे, मां फाइल फाइनल करे छॾी आहे। बाक़ी यूसुफ साहब विज़िट ते ईंदो, बहितर आहे त तव्हां हुन सां बि मिली वठो। साईं, असांजी अखियूं थधियूं थींदियूं, तव्हां असांजे इलाइक़े में अचो, विज़िट कयो, ॾिसो वाइसो। ऐं साईं हिकिड़ो कुरबड़ो कजो, जेकॾहिं तव्हां अचण खां अॻु में मूंखे फ़ोन कॉल कंदव त बहितर रहंदो, छो त मां अक्सर ॻोठ खां ॿाहिरि हूंदो आहियां। तव्हांजी फ़ोन ईंदी त मां ॻोठ में ई हूंदुसि। जी हा, तव्हां बेफ़िक्र रहो। मां तव्हांजी काफ़ी तारीफ़ ॿुधी आहे। तव्हां सोशल माण्हू आहियो। अड़े साईं, कहिड़ा सोशल वोशल, असां त पंहिंजी आकबत पिया संवारियूं। अलाह सिया लाइ कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी, ख़ल्क़ जी ख़िदमत कजे न साईं। साईं, हिकु फेवर खपे जे करे सघो त। हुकुम कयो साईं, हुकुम कयो। मुंहिंजो मासात तव्हांजे ॻोठ जे भरिसां रहंदो आहे ऐं ग्रेजुएट आहे, नौकिरी कोन अथसि। जेकॾहिं हुनखे हिन स्कूल में नौकिरी ॾींदो त ग़रीब जो भलो थी पवंदो। यूसुफ साहब, ईमानदारी जी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हां सां वाइदो नथो कयां। तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हू ग्रेजुएट हूंदो। मां उन माण्हू खे प्रिफर कंदुसि जेको लोकल हूंदो, मुंहिंजे ॻोठ जो हूंदो, छो त ॻोठ जो हूंदो त टाइम ते ईंदो ऐं टाइम ते वेंदो। जेकॾहिं मां कंहिं उसे पासे वारे माण्हूअ खे रखंदुसि त अचण वञण में ई पूरो हूंदो ऐं हुनजो ध्यानु सिर्फ़ु घर वञण लाइ हूंदो। सो ॿारनि जी फ्यूचर सां मां एतिरो रिस्क नथो खणी सघां। मूंखे उमेदु आहे त तव्हां माइंड न कंदव। ठीकु आहे साईं, जेकी तव्हांजी मर्ज़ी। सरकार सगोरी के हिन वक़्तु मुझी यादि कीअं आई? तूं फिरी आई हिन वक़्तु? तो लाइ त मां हर वक़्तु फिरी ईंदो आहियां। कमु कयो, हीउ बानो छा थो करे सघे तो लाइ? मूंखे तूं ॿुधाए सघीं थो, जॾहिं का वेशी वांगुरु गुलनि जी छाती तां गुज़रंदी आहे तॾहिं ख़ुशबूअ जा अहसास सड़ण छो लॻंदा आहिनि? वक़्तु पेरनि में पाज़े ॿधी छण छण जो अहसास छो ॾियारींदो आहे? ॼण का शइ खसिजे पई। बिल्कुलु उन वक़्तु अंदर जी सुञ खे सदाऊं छो लताड़ींदियूं आहिनि ऐं घोर अंधेरो अंदर में कंडे जीअं छो छुपी पवंदो आहे? मजीद साहब, माइंड न कयो तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कयां? जी साईं, हुकुम कयो। ऑफिस में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधण में पियूं अचनि। जेकॾहिं माइंड न कयो त कुझु ॻाल्हियूं पुछी सघां थो? यूसुफ साहब, तव्हां मुंहिंजा सुठा दोस्त आहियो ऐं खुली पर सॉरी, मां पंहिंजे घर जा मामला हिते डिस्कस नथो करे सघां। आई नो डियर, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॻाल्हाइण सां कुझु राह निकिरी सघे थी। मसइलो, तव्हांजे निकाह में आयल छोकिरी भॼी वई ऐं ॿुधण में आयो आहे त उहा वापसि बि आई आहे
ऐं तव्हां ॿीहर हुन सां निकाह बि करणु घुरो था। इहो तव्हांखे कंहिं चयो? इतफ़ाक़ सां जंहिं मौलाना तव्हांजो निकाह पढ़ायो उहो मुंहिंजो वालिद साहिबु आहे। तव्हां त शादी जो सॾु न ॾिनो, पर बाबा तव्हांजो ज़िक्र कयो पियो। ओ आई सी। पर ॿीहर निकाह जी ख़बर तव्हां ताईं कीअं पहुती? असां त हिन मामले खे इंतिहाई सीक्रेट रखियो। तव्हांजो सालो बाबा साईं वटि आयो फतवा वठणु, ऐं इतफ़ाक़ सां हुन वक़्तु मां बि मौजूदु हुयुसि ऐं बाबा साईं उन्हनि खे चङी रीति गाइड कयो ऐं सोचियमि त तव्हां को पुछा करे वठंदुसि। बिल्कुलु सही। पर तव्हां सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, हिन ॻाल्हि जी ऑफिस में कंहिंखे ख़बर न पए। मां तव्हांजी पोज़ीशन खे सम्झां थो, एतिरो हलकड़ो न आहियां, इत्मिनान रखो। थैंक यू सो मच। मूंखे चवणु त न घुरिजे, पर पारू थी मानी खाइण सां पेट ख़राबु थी पवंदो आहे। सॉरी, मूंखे थोरो साफ़ सां कमु आहे, मां हलां थो। तुझे हथ जी तरीअ ते रखियल आहे मेहंदी जियां ज़िंदगी मुंहिंजी। तुझे सवालनि जा ॾिया बरंदे बि मूंखां सोचुनि जा सभु रस्ता विसरी विया आहिनि। तुंहिंजे चपनि जी सरगोशियुनि सां मां बिल्कुलु मुछी पियो आहियां। साह जूं सभु ॻंढियूं तुंहिंजे वारनि में अटकियूं पियूं आहिनि। मां पाण लाइ छायां कुझु नथो सुझे, को अनुमान नथो ॾेई सघां। छा मां तुंहिंजे घर जे चुल्ह जी रख आहियां या तुंहिंजे हथ मां उछलायल गुल को? बस कुछ भी हुजे, तू रुगो हिकु भेरो उनवान ई ॾेई वञ मूंखे। हाँ यार नवीद, असल में अॼु तकड़ तकड़ में घरां लंच बॉक्स विसारिया। थी सके तो यार मुझे लंच जो बंदोबस्त कर। जी सर, थी वेंदो इंशाल्लाह। वालेकुम सलाम। सर हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे। सर मूंखे 2 ॾींहंनि जी लीव खपे। एक्चुअली अॻु में ई 2 छोकिरियूं लीव ते आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां बि मोकल ते हलिया वेंदो त कमु केरु कंदो? सो दरअसल सर कुझु ॾींहंनि खां मुंहिंजी तबियत सही न पई लॻे। मां हाणे चाहियां थो त चेकअप करायां। मुंहिंजी तव्हांखे सलाह आहे त मुंहिंजो हिकिड़ो सुठो डॉक्टर दोस्त आहे, तव्हां हुन सां मिलो, तव्हीं पंहिंजी तबियत चेक करायो, पर प्लीज़ मोकल नथो ॾेई सघां। सर 2 ॾींहंनि जी लीव आहे। सॉरी, मोकल नथो ॾेई सघां। ट्राई टू अंडरस्टैंड। सर ॾिसो, इन खां अॻु मूं तव्हांखे कॾहिं चयो आहे? यार मां तव्हांजी मजबूरी सम्झां थो, पर मां बि मजबूर आहियां, प्लीज़। सर मुंहिंजी तबियत ठीकु न आहे ऐं मां चेकअप कराइणु चाहियां थो। तव्हां पंहिंजो चेकअप करायो ऐं ऑफिस जॉइन कयो प्लीज़। ठीकु आहे। अस्सलामुअलैकुम सर। वालेकुम सलाम। अचो अचो रऊफ़ साहब, प्लीज़ जो। जहिड़े मूं सां वियाऊं सर, तव्हां जूं 2 पोपरियूं त न आहिनि? मुंहिंजो पोपरियूं? रऊफ़ साहब तव्हांखे ख़बर आहे तव्हां छा चयो? मुंहिंजो मतिलबु आहे सर, सोनिया ऐं अनम नज़र नथियूं अचनि। तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त इहे 2 मोकल ते आहिनि। वाह साईं वाह, वाह वाह। असांखे त मोकल ई नथी मिले ऐं इन्हनि खे त मोकल ई मोकल आहे। तोखे को एतिराज़ आहे त प्लीज़ वही साहब सां ॻाल्हाए। साहब सां मां छाजे लाइ ॻाल्हायां? रिकमेंड त तव्हां कयो आहे, तव्हां मोकल ॾिनी आहे। जे असां बि सुहिणी छोकिरियूं हुजूं हा त गॾु वेठा हुजूं हा, तनख़्वाह खणूं हा। अॼु तूं कुझु वधीक नथो ॻाल्हाई? मां न, सॼी ऑफिस खे ख़बर आहे त सोनिया ऐं अनम तुंहिंजूं दोस्त आहिनि
ऐं तूं उन्हनि खे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सपोर्ट कंदो आहे। ख़ुदि साहब बि तोखे 2 भेरा झलियो आहे। तव्हां मूं ते इल्ज़ाम हणी रहिया आहियो। वाह सही वाह, एॾी कावड़, माना सच ॻाल्हाइण ते एॾी कावड़। मूंखे तुंहिंजे पेट जे सूर जी ख़बर आहे। गामू सचार। अच्छा हाँ? डॉक्टरी भी पढ़ी थी, 2 डिग्रियूं खणी वेठो आहे। वाह वाह, रोमांस मास्टर, डॉक्टर ऐं असांजी ऑफिस जो बॉस बि। महिरबानी करे हितां हलियो वञ प्लीज़, वञी पंहिंजी सीट ते वेह। ऐं जे न वञा त छा कंदेड़े? हे ऑफिस तो ख़रीद कई आहे। ॾिसो राव साहब, तव्हां मुंहिंजी शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो न वठो। शराफ़त? हा साईं, वॾो आयो आहे शराफ़त जो ठेकेदार। मां हिन खे संभाले न सघियो आहे, हलियो आहे दादागिरी करणु। कहिड़ी बकवास थो करे रहे? आराम 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 आराम। इम्पार्टेंट सूट आहे, ये एतिरी ख़राब थींदी। अरे मां चवई तो न, मां न छॾींदो तोखे। मां बि यूसुफ साहब, रऊफ़ साहब असांजो दोस्त बि आहे ऐं साथी बि। असां दुख सुख में हिक ॿिए जो साथ ॾींदा आया आहियूं। मूंखे अंदाज़ो आहे रऊफ़ जज़्बातीपन में घणो कुझु मजीद साहब खे चई वियो। ॾोह रऊफ़ जो बि आहे ऐं मजीद साहब हुन सां ज़्यादती कई। मां इंक्वायरी कयां पियो, कंहिंसां बि ज़्यादती न थींदी। ॾिसो साहब, तव्हां वॾा आहियो, तव्हां असांखे जीअं चवंदो असां उअं ई कंदासीं। रऊफ़ खे चएसि फ़िलहालु ख़ामोश रहे, जेतिरे ते मां इंक्वायरी करे वठां। पर साईं हल्को हथु रखिजो, कोई यार आहे असांजो। मजीद मथे कंप्लेंट कई आहे, हिन जे करे मूंखे हर एंगल सां ॾिसणो पवंदो। ऑफिस जी साख जो मसइलो आहे। साईं सभु हिननि छोकिरनि जे करे थियो आहे। हिन ऑफिस जे माहौल खे तमामु ख़राबु करे छॾियो आहे। सरी सोनिया त वॾी शइ आहे, रोज़ु हिकु नई गाॾी वठणु ईंदी अथसि। ख़ैर, तूं छॾ इन ॻाल्हियुनि खे, वञी करे पंहिंजो कमु कर। ओके सर। ही मूंखे छा थी वियो आहे? मूंखे एतिरो रेश न थियणु खपंदो। जेका हक़ीक़त आहे सा त सच आहे। परी भॼी हुई ऐं मोटी आई आहे। इहो तानो सॼी ज़िंदगी मूंखे ॿुधणो पवंदो। मां कंहिं माण्हू जो वात बंदि कंदुसि, कंहिं सां विढ़ंदुसि। जेकॾहिं माण्हुनि खां मुंहुं लिकाए घर में वेही रहंदसि त ज़िंदगी जो चरखो कीअं हलंदो? मूंखे पाण में ख़ुदि एतमादी पैदा करणी पवंदी। माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे का बि अहमियत न ॾियणी आहे, भले छा बि चवनि, छा बि सोचनि। मजीद साहब, आई एम सॉरी। रऊफ़ जे तरफ़ां मां तव्हां सां सॉरी थो कयां। रऊफ़ ग़लति कयो आहे, उन खे तव्हां सां ईअं न ॻाल्हाइणु घुरिबो हो। न यूसुफ साहब, तव्हां छो था सॉरी कयो? ऐं न ई वरी रऊफ़ खे सॉरी करणु घुरिजे। ग़लती मुंहिंजी आहे, मूंखे एतिरो रिएक्ट करणु न घुरंदो। जेका हक़ीक़त आहे उहा त आहे न। पोइ बि सर, माण्हू जी प्राइवेसी हूंदी आहे न। पर्सनल लाइफ में कंहिंखे दख़ल अंदाज़ी न करणु घुरिजे। हा, पर जेकॾहिं इंसान जा नसीब ई बुछड़ा हुजनि त ॿियनि ते मयार छाजी? मुंहिंजे नसीब ते इहो कारो दाग़ लिखियलु हो, जेको सॼी ज़िंदगी हाणे मिटिजी नथो सघे। शायदि अणॼाणे में कंहिंजी दिलि ॾुखाई अथनि, इन जो ई पारातो मिलियो आहे। मजीद सर, तव्हां त डिसेंट माण्हू आहियो। मां तव्हांखे पर्सनली सुञाणा थो। मिलन निसार ऐं हॾ ॾोखी इंसान आहियो। ऑफिस वारा तव्हां ते हिन जे करे रीस था कनि त तव्हांजो कमु ॾाढो सुठो आहे। यूसुफ साहब, तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे। बाक़ी असां टीम वर्क ते यकीन रखूं था। असांजी कामयाबी तव्हां सभिनी जे मरून मिनत आहे। थैंक यू सर।
असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।